दिमाग के दुरुस्त करो पवंदो आ अख खोरणी पवंदी आ कलम इस्तेमाल कबो आ लेकिन जको इल्म हुजूर जी ज़ात तक़सीम कयो आ सीना भर सीना उन जे ला अखियूं पटबियूं कोनल अखियूं पूरे हासिल कबो बेटा जो रू तो फरमाए उपटिया त अंधियूं ओ उपटिया त अंधियूं पूरा प्री पसंद वञो रोज रसन हबीब ने हुजरे अल्लाह अकबर बिदाई तो फरमाए अखियूं मां पटिया तो जहान ते नजर पवे थी लेकिन मुझू अखियूं नाबीन थी तू वनल जने अखियूं पूरियो थो त मुकद्दर जी गाल न तो कया तसवर जी गाल न तो कया ख्वाब जी गाल न तो कया फरमा तो अखियूं पूरियो थो त मुझे मोहम्मद जो दीदार थियो कर अखन पूर्ण सा भी इल्म हासिल थींदो आ पर उन जे ला मोहब्बत या है अल्लाह पाक फरमाया वकूनु मअसादिकीन सच्चन जे तरफ वञो उनन जी सोहबत में वञो जो भी अज अल्लाह वारे जे एक मर्द कलंदर जे वर्सी में पान वेठा आयो मुझे महबूब जा गुलाम पेरो खणंदो त इयो इहे न हासिल थियो ये मुझे हबीब जा आशिको इयो भी मार्फत वठनी पई कामिल अकमल हादी जी बैत करनी पई उनन जी सोहबत में रहनो पियो उनन जो जूतियूं चुमणियूं पयो उनन जा कदम पोछी करनी पई अल्लाह पाक उन जे सदके रब करीम उरूज ते पंहिंजे दोस्तन के वठी वेंदो